Assalamualaikum, Yarabaro. Addressing English की exercise 2.9 सिखलाती। तो नॉन आए this and that. This यानी he and that means हुआ। This जेको आहे उहो वेझो जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। अगरि का शइ वेझी पई आहे त उनखे असां this करे चवंदासीं। अगरि काई शइ परे आहे त उहा that यानी हुआ। So look at the pictures and understand. ॾिसो तस्वीरुनि ॾांहुं ऐं सम्झो। This is used to point out things that are near to the speaker. हाणे कहिड़ियूं शयूं वेझो आहिनि आवाज़ जे असां उनखे ॾिसूं था। This is a bag. This is a bag यानी ही हिकु बैग आहे या ही हिकु थैलो आहे। हाणे this इन जे करे था चऊं त ही वेझो आहे। This is a pencil. हीअ हिकु पेंसिल आहे यानी पेंसिल बि वेझी आहे। This is a chair. हीअ हिकु चेयर आहे यानी हीअ हिकु कुर्सी आहे। इहा वेझी आहे उन जे करे चऊं था this is। हाणे अचो त ॾिसूं हेठि आहे that जो इस्तेमालु। That is a bag. उहा हिकु बैग आहे यानी उहो हिकु थैलो आहे। That इन जे करे त हू थोरो परे आहे। That is a bag. उहो हिकु बैग आहे। That is a pencil. उहा हिकु पेंसिल आहे यानी परे आहे उन जे करे that। अगरि वेझो हुजे त उनखे this चवंदासीं। So that is a pencil. That is a chair. उहा हिकु चेयर आहे यानी उहा हिकु कुर्सी आहे। तो अक्सर ॿारनि खे हिननि में ॾुखियाई थींदी आहे त दिस ऐं डेट जो इस्तेमालु जेको आहे उहो कीअं कजे। सो दिस ऐं डेट जो इस्तेमालु जेको आहे सिर्फ़ु हुन में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे त कहिड़ियूं शयूं वेझो आहिनि ऐं कहिड़ियूं परे आहिनि। हाणे हिते आहे इज़ अ हेन। डैश इज़ अ हेन यानी हीअ हिकु कुकड़ आहे। हिते लिखंदासीं दिस लिखंदासीं दिस इज़ अ हेन। हाणे हेॾे हिनखे परे आहे हिनखे कुकड़ परे थी त हिन में छा लॻंदो हिन में लॻंदो डेट डेट। डेट इज़ अ हेन उहा हिकु कुकड़ आहे। हाणे इहा आहे कप जेको आहे उहो हिनखे वेझो आहे हथ में आहे एतिरो वेझो आहे त हिनखे छा लिखंदासीं तव्हां ॿुधायो। हाणे हिते दिस लॻंदो या डेट लॻंदो। हाणे कप हिनखे वेझो आहे त हिन में लॻंदो दिस। दिस इज़ अ कप यानी हीअ हिकु कप आहे कोप आहे। हाणे हिते आहे हिते लॻंदो हीउ थोरो कप हिन खां परे आहे हिन में छा लॻंदो हिन में लॻंदो डेट। डेट इज़ अ कप। हाणे चेयर आहे चेयर हिनखे वेझी आहे ऐं हिनखे परे आहे। हिनखे चेयर वेझी आहे त हीउ छा चवंदो हीउ चवंदो दिस इज़ अ चेयर। हीउ चवंदो डेट इज़ अ चेयर। डेट इज़ अ चेयर। हाणे हीअ आहे हिन जे वेझो आहे दिस इज़ अ बुक। बुक हिनखे बुक परे आहे हिनखे वेझो आहे त हीउ जेको आहे हीउ चवंदो डेट। डेट इज़ अ बुक हिनखे वेझो आहे हीउ चवंदो दिस इज़ अ बुक। दिस इज़ अ बुक। वारो हाणे तव्हां सम्झी चुका हूंदव त दिस ऐं डेट जो इस्तेमालु कीअं कजे। सिर्फ़ु इहो ई फ़र्क़ु आहे त जेके असांखे वेझो शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे दिस चवंदा आहियूं ऐं जेकी परे हूंदियूं आहिनि थोरो त उन्हनि खे डेट इस्तेमालु कंदा आहियूं। तो अगरि सम्झ में अची वियो हुजे वीडियो ऐं ईंदड़ वीडियो जे लाइ तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो जीअं ईंदड़ नओं वीडियो जेको आहे इंफॉर्मेटिव वीडियो उहो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे।